करुंडी लॻ पीर सैयद गुलाम शाह राशिदी में शहीद हैदर अली शाह जी यादि में हिकु ॾींहुं वारी मुफ़्त नफ़्सियाती मेडिकल कैंप लॻाई वई, जंहिंमें नफ़्सियात जे माहिर डॉक्टर दोस्त मोहम्मद बोज़दार 300 खां वधीक मरीज़नि खे चकास करे दवाऊं फ़राहम कयूं। रिपोर्ट कर रहियो आहे अली हबीब रतड़। करुंडीअ जे दरगाह पीर गुलाम शाह राशिदीअ में शहीद सैयद हैदर अली शाह राशिदीअ जी यादि में मुफ़्त दिमाग़ी ऐं नफ़्सियाती हिकु ॾींहुं वारी मेडिकल कैंप लॻाई वई, जंहिंमें माहिर डॉक्टर दोस्त मोहम्मद बोज़दार 300 खां वधीक मरीज़नि खे मुफ़्त चकासण बाद दवाऊं फ़राहम कयूं। मेडिकल कैंप जो इफ़्तिताह दरगाह पीर गुलाम शाह राशिदीअ जे सजादा नशीन सैयद तारिक अज़ीज़ शाह राशिदीअ दुआ घुरी कयो। उन मौक़े ते डॉक्टर ऐं मरीज़नि जो चवणु हुयो त असां हिते हिकिड़ी अवेयरनेस कैंप हई आहे, ट्रीटमेंट जे हवाले सां कैंप हई आहे। ॾिसो जीअं जिस्मानी बीमारियूं आहिनि उअं ई ज़हनी ऐं नफ़्सियाती बीमारियूं थियनि थियूं, उन जो बि सबबु थिए थो, जिस्मानी बीमारियुनि जो बि सबबु थिए थो। त नफ़्सियाती बीमारियूं जेके हूंदियूं आहिनि उहे दिमाग़ जे केमिकल जी घटि वधाई जे करे थियनि थियूं, उन जे करे उन में मिज़ाज में तब्दीली अचे थी ऐं गिरासली जेके आहिनि ॿिनि क़िस्मनि जा नफ़्सियाती मसइला थियनि था। जेकॾहिं असां ईअं डिवाइड कयूं, हिकिड़ो न्यूरोसिस आहे, हिकिड़ो साइकोसिस आहे। न्यूरोसिस माना उहे नफ़्सियाती बीमारियूं जंहिंमें मरीज़ खे ख़बर पए थी पंहिंजी जेका बीमारी आहे उनजी उनखे अदराक आहे, ऐं साइकोसिस वारियूं जेके रिलेटेड बीमारियूं आहिनि उन में मरीज़ खे पंहिंजी बीमारी जो इदराक नथो थिए। मां फ्री मेडिकल कैंप हणायो आहे हिते पंहिंजे बचे शहीद हैदर अली शाह जी यादि में, जंहिंमें दिमाग़ी नफ़्सियाती मनशियाती मरीज़ जेके उन्हनि खे सहूलियतूं मिलंदियूं, जेके नथा अफोर्ड करे सघनि फीसूं, नवाब शाह हैदराबाद कराची ताईं नथा वञी सघनि या ॿाहिरि नथा वञी सघनि, उन्हनि जे लाइ ही तमामु सहूलियत आहे, जंहिंमें इलाज फ्री, चेकअप फ्री, दवाऊं फ्री। असांजे मुल्क में नौजवान जेके नशे जा आदी थी चुका आहिनि ऐं नशो बि ज़हन ते असरु थो करे, उन ज़हन ते असरु थियण जे करे उहे बि ज़हनी ऐं नफ़्सियानी मरीज़ थी चुका आहिनि। अल्लाह साईं उन्हनि खे शिफ़ाए कामिला शिफ़ाए आजिला अता फरमाईंदो। हिन कैंप जो अहतमाम कयो आहे जंहिंमें ग़रीबनि खे मुफ़्त दवाऊं ॾिनियूं वेंदियूं। हिकिड़ी पॉज़िटिव सोच आई आहे असांजे हिन सैयदनि में, जो हिन मेडिकल वारे पासे दुआ पीणा सघनि खे छॾे ऐं एक्चुअल ॻाल्हि सम्झी आहे त जेका बीमारी आहे उन लाइ डॉक्टरनि जे थ्रू थींदो। ऐं असां सिगा जो डेलीगेशन वठी साईं जे आया हूं इन लाइ त असां बि साईं सां गॾु हूंदासीं हिन सुठे अमल में। ऐं असां वटि जी तालको जेको आहे उन में अञा ताईं तालका हॉस्पिटल ई कान्हे। कुछ वक्त अॻु में स्पाइनल कार्ड में डैमेज हुयो, मूंखे न ई ख़बर कंहिं बि डॉक्टर वग़ैरह मूंखे इहा सजेशन ॾिनी त छा मसइलो आहे, हू पेन किलर या एंटीबायोटिक ॾींदा हुआ। कुझु वक़्तु खां पोइ मां रानीपुर में कुझु डॉक्टरनि सां राब्तो कयो, उन्हनि चयो आहे तोखे MRI कराइणी पवंदी आहे, CT स्कैन वग़ैरह। मां उहे ॿई सभु टेस्ट करायो, उन खां मूंखे ज़ाहिर थियो त मूंखे स्पाइनल कार्ड में डैमेज आहे। उनजो बाक़ाइदा न्यूरो फिजिशियन मुंहिंजो इलाजु कयो ऐं मां कुझु वक़्त में बहितर थी वियुमि। हुकूमत खे घुर्जे त सिंध जे पुठिते पियल इलाइक़नि में मुफ़्त मेडिकल कैंपूं क़ाइमु कयूं वञनि त जीअं ग़रीब मारूड़नि खे फ़ाइदो पहुची सघे। कैमरामैन अली शनावर सां अली हबीब रतड़, आवाज़ TV न्यूज़, करुंडी।